श्री भगवान बाबाणीअ जे घर में वेठा आहियूं। उन्हनि जो नओं किताबु आयो आहे गज़लनि जो पंहिंजा पाछा। त बाबाणी भाऊ, हिन किताब जे कवर पेज जे अंदरि लिखियल आहे, हिन खां अॻु तव्हां गज़ल जो किताबु ॿियो बि छपायो, मां कीअं भला खिला। 2006-07 में हिन खे मध्य प्रदेश अकादमी श्रेष्ठ कृति पुरस्कार मिलियल आहे। ऐं तंहिंखां पोइ ॿियो किताबु तव्हांजो आहे सिंधी नाटक किराए जा कांधी। इन्हीअ ते बि NCPSL जे तरफ़ां तव्हांखे साहित्यकार पुरस्कार मिलियल आहे। ऐं उन खां पोइ तव्हां ज़िक्र कयो आहे 3 किताब तव्हां ट्रांसलेट कया आहिनि, तर्जुमो कया आहिनि। तंहिंमें हिकिड़ो किताबु सादो लिफ़ाफ़ो, इहो बंगाली नावल मती नंदी जो लिखियल ओरिजिनल बंगाली नाटक हो, मां हिंदी मां सिंधी में ट्रांसलेट कयो आहे। उहो तव्हांखे साहित्य अकादमी जे कम प्रोजेक्ट जे रूप में। ऐं ॿियो किताबु तव्हां तर्जुमो कयो आहे स्कूली मनोविज्ञान ते हो, स्कूली शिक्षा जे मनोविज्ञान ते। ऐं टियों जेको ख़ासि श्री बलू चौथाणी सां गॾु गॾिजी करे कयो, इहो ॿियो किताबु जेको मनोविज्ञान वारो। ऐं टियों किताबु बि तव्हां डॉक्टर राम जवाहराणी सां गॾिजी ट्रांसलेट कयो आहे, लाल कृष्ण आडवाणीअ जी ज़िंदगीअ ते, जेको हुननि जो अंग्रेज़ी में किताबु छपियल हो, माई कंट्री माई लाइफ। तंहिंखे तव्हां सिंधीअ में तर्जुमो कयो आहे, मुंहिंजो मुल्क मुंहिंजी ज़िंदगी। ख़ैर, इहा त ॻाल्हि थी पंहिंजी जॻह ते। असां तव्हांजे घर आया आहियूं, ॿ दोस्त। महिरबानी। चांहि त लेणीसीं? बिल्कुलु साईं, बिल्कुलु। त चांहि भले न पियारो, पर हिकिड़ी यार कविता त ॿुधायो। चांहि पीअंदा त कविता ॿुधणी पवंदो न, कविता ॿुधाइणी पवंदी। महिरबानी करे हिकिड़ो गज़ल ॿुधायो हिन किताब मां। हिन किताब मां पेश आहे पंहिंजा पाछा। गज़ल जो मतिलबु आहे, हलंदी घणी या मुंहिंजी चवंदो न कर ईअं तूं। हलंदी घणी या मुंहिंजी चवंदो न कर ईअं तूं, अहिड़ियूं बटाकू सखणियूं हणंदो न कर ईअं तूं। रहबर अनोखा अॼु जा मंज़िल मुंझाए विझंदे, रहबर अनोखा अॼु जा मंज़िल मुंझाए विझंदे, हर कंहिं खां पंहिंजो रस्तो पुछंदो न कर ईअं तूं। पधरो करे छॾींदे सभु कुझु दुनिया जे साम्हूं। पधरो करे छॾींदे सभु कुझु दुनिया जे साम्हूं, कंहिं सां बि दिलि जूं ॻाल्हियूं कढंदो न कर ईअं। तुंहिंजी हसी शिकिल में बिजलीअ जी छाट आहे, मञूं था जी। तुंहिंजी हसी शिकिल में बिजलीअ जी छाट आहे, बेपर्दा कंहिंजे साम्हूं लंघंदो न कर ईअं। बेपर्दा कंहिंजे साम्हूं लंघंदो न कर ईअं तूं। करंट लॻी वेंदो साईं। कानून आ ठहियो जो ॾोहियुनि जे धर पकड़ लाइ, कानून आ ठहियो जो ॾोहियुनि जे धर पकड़ लाइ, उन खां बिना सबब जे ॾकंदो न कर ईअं तूं। उन खां बिना सबब जे ॾकंदो न कर ईअं तूं। चौधर रंगियल ई शिकिलियूं, अॼु रंग पंचमी आहे। आज रंग पंचमी आहे। चौधर रंगियल ई शिकिलियूं, पर साफ़ तुंहिंजो चहिरो। होलीअ जे ॾिण ते रंग खां बचंदो न कर। होलीअ जे ॾिण ते रंग खां बचंदो न कर ईअं तूं। मूंखे सफ़ा विसारण मुश्किल घणो आहे तो लाइ, मूंखे सफ़ा विसारण मुश्किल घणो आहे तो लाइ, दिलि मां मूंखे कढण जी कंदो न कर ईअं तूं। मूंसां फिटाए जग में तुंहिंजो वजूद रहंदो। बिल्कुलु न। मूंसां फिटाए जग में तुंहिंजो वजूद रहंदो, सुपना ई ॾींहं ॾिठे जा ॾिसंदो न कर ईअं तूं। कंहिं बाज ऐं दया सां उहिदो अगरि मिलियो अथई, कंहिं बाज ऐं दया सां उहिदो अगरि मिलियो अथई, अभिमान सां अकड़ में हलंदो न कर ईअं तूं। नसीहत चवणो अथई अगरि जे साम्हूं खुली चई ॾे जी। चवणो अथई अगरि जे साम्हूं खुली चई ॾे, पर पुठ कॾहिं बि कंहिंजे पकंदो न कर पकंदो न कर। बंदा रही घणो थो मशगूल आ ख़बर, बंदा रही घणो थो मशगूल आ ख़बर, पर महफ़िल छॾे अधूरी उथंदो न कर ईअं तूं। हलंदी घणी या मुंहिंजी चवंदो न कर ईअं तूं। हलंदी घणी या मुंहिंजी चवंदो न कर। त इहा महफ़िल पूरी तॾहिं थींदी जॾहिं चांहि ईंदी न। हाँ ॿुधी त गज़ल चांहि पियारणी पवंदी। बस बस, महिरबानी साईं, महिरबानी।